اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته أجمعين. اللهم صل على سيدنا ومولانا محمد صلاة تنجينا بها من جميع الأهوال والآفات، وتقضي لنا بها جميع الحاجات، وتطهرنا بها من جميع السيئات، وترفعنا بها عندك أعلى الدرجات، وتبلغنا بها أقصى الغايات من جميع الخيرات في الحياة وبعد الممات، إنك على كل شيء قدير. अजदा मुहर्रम और हराम 1445 हिजरी नौरंगवाह जे दीनी इल्मी दरसगाह मदरसे जे जामिया मस्जिद में हजरत मौलाना साईं हाफिज उज़ैर गुल जागीरानी साहब दामत बरकातुहुल आलिया जी मेहनतुनि सां उन जे मदरसे में शुहदा इस्लाम जे उनवान सां हर साल वांगुरु हिन साल भी प्रोग्राम मुनाक़द थियो। तवां सां भी पंहिंजे रब करीम के राज़ी करण जी नियत सां सुबुह खां वठी करे शहीदन जो शान, सहाबा अहल बैतन जा फज़ाइल कुरान पाक ॿुधी रहिया हूं। ॾींहं जी भी पिछाड़ी आ, जलसे जी भी पिछाड़ी आ, मलाइकनि जूं भी ड्यूटियूं तब्दील थियण वारियूं आहिनि। ॾींहं वारा मलाइक वापसि वेंदा, जिन जी राति जी ड्यूटी लॻल आहे उहे राति वारा मलाइक नाज़िल थींदा। जॾहिं ॾींहं वारा मलाइक वेंदा तव्हां असांखे अल्लाह जे पाक घर में क़ुरान ॿुधंदे ॾिसंदा वेंदा। इहा रिपोर्ट लिखी वेंदा त मौला करीम नौरंगवाह जे मदरसे जे जामिया मस्जिद में सॼो ॾींहुं तुंहिंजे बानणनि रब करीम तुंहिंजो क़ुरान ॿुधो, तुंहिंजे महबूब जे मथां दुरूद पढ़ियो, सुभान अल्लाह जा वॾा आवाज़ बुलंद कयाऊं। असां उन्हनि खे छॾे आयासीं तुंहिंजे क़ुरान पाक खे ॿुधनि पिया। वरी राति वारा ईंदा त पहिरें पहिरें पन्ने में तव्हां असांजो हाज़िरी इहा लॻाईंदा। वञी चवंदा त मौला जॾहिं असां दुनिया जे अंदरि असांजी राति जी ड्यूटी ही त वयासीं त तुंहिंजा बानण खे ॾिठोसीं त उहो क़ुरान पाक ॿुधनि पिया। दुआ कयो त अल्लाह ताला असांजी बि पिछाड़ी चङी करे। दोस्तो, 10 मुहर्रमुल हराम इंतहाई बाबरकत ॾियारो आहे। 10 मुहर्रम जो ॾींहुं वॾी फज़ीलत वारो ॾींहुं आहे। पीरन जे पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी, महबूब सुबहानी, कुतुब रब्बानी, शेख यज़दानी, वलियन जो वली, हसनी हुसैनी सैयद
पंहिंजे किताब गुनियत तालिबीन में लिखियो आहे त जेको 10 मुहर्रमुल हराम जे ॾियारे ते असमद यानी सुरमो पाईंदो त सॼो साल उन जूं अखियूं न उथंदियूं। जेको 10 मुहर्रमुल हराम ते गुस्ल कंदो मौत खां सवा का बि बीमारी वेझो न ईंदसि। जेको 10 मुहर्रमुल हराम ते पंहिंजे अहल अयाल ते कुशादगी कंदो त अल्लाह ताला सॼो साल उन जे घर में बरकत कंदो। 10 मुहर्रम ते जंहिं रोज़ो रखियो उन जे नामाए अमाल में 10,000 मलाइकनि, 10,000 शहीदनि, 10,000 हाजिन, 10,000 उम्र कंदड़नि जो अल्लाह ताला सवाब लिखाए थो छॾे। रोज़ो फर्ज न आहे, नफिली आहे, जिन रखियो भाग वारा। बहरहाल इन एॾे अज़मत ऐं इज्जत वारे ॾियारे में अल्लाह ताला इमाम आली मकाम सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे शहादत जो दर्जो ॾेई इमाम आली मकाम जे दर्जे खे अञा बुलंद करे छॾियो। शहादत हिकु आला मकाम आहे। शहादत हिकिड़ो वॾो उहिदो आहे। शहादत कसबी शइ न आहे जो मां महिनत कयां त मां शहीद थियां। महिनत सां माण्हू आलिम थींदा, मुफ्ती थींदा, कारी साहब थींदा, डॉक्टर थींदा, इंजीनियर थींदा। महिनत सां शहादत न मिलंदी आहे। नबूवत ऐं शहादत इहा अल्लाह जी चूंड आहे जंहिंखे रब ॾे। छो त शहीद जे खून जो कतरो ज़मीन ते किरंदो ई न आहे त अल्लाह पाक शहीद जा सभु ॾोह माफ़ करे रब तबारक व तआला पंहिंजो दीदार कराए डायरेक्ट अल्लाह जन्नत ॾींदो अथसि। तंहिंजे करे शहीदनि जी वॾी कतार, वॾी लिस्ट आहे। शहीद ज़िंदा, शहीद खे अल्लाह थो चए तव्हां मुअल न चओ। ज़बान सां त न चइजो पर कॾहिं दिल में बि अहिड़ो ख्याल न कजो। रब तो फरमाए बल अहया जेरा, पोइ जेरनि जे लाइ मातम न कबो। जेके ज़िंदा आहिनि उन्हनि जे लाइ पिटको कुटको न कबो। अल्लाह तो फरमाए उनजी ज़िंदगी तव्हां नथा सम्झो, मां सम्झां थो। मां वटि उहे ज़िंदा आहिनि, इंद रब्बिहिम युरज़क़ून। रब तो फरमाए मां अल्लाह जे तरफ़ां उनखे रिज़्क़ ॾिनो थो। इस्लाम में मातम न आहे। कुरान हक़ ऐं सच। जेको कुरान खे न मञींदो ज़ालिम। कुरान में वाक़िया तमामु घणा, कुरान में ॻाल्हियूं वॾियूं घणियूं आहिनि। कुरान सब्र जी तलकीन कई आहे त सब्र कयो, सब्र कयो, सब्र कयो। इस्लाम सब्र तो सेखारे। जेकॾहिं कंहिंजे शहादत ते या कंहिंजे वफ़ात ते टटको कुटको सटको करणु जाइज़ हुजे हा त अग अग में पहिरियां पहिरियां मदीने जो मीर आमिना जो लाल इमामुल अंबिया पंहिंजे चाचे हमज़े जी वफ़ात ते शहादत ते अज़ादारी कनि। छो त उहो वॾो दर्दनाक वाक़ियो हो, हुज़ूर जे साम्हूं थियो, अखियुनि जे अॻियां थियो। हालांकि मुंहिंजे साईं खे एॾो ॾुख हो पंहिंजे चाचे जी जुदाईअ जो हुज़ूर फरमाए मुंहिंजा चाचा मां तुंहिंजो पलांद कंदुसि, मां तुंहिंजे कातलनि खे पकड़ींदुसि, मां तुंहिंजे कातलनि ॾे इन्हनि मुशरिकनि जा 70 ॼणा वॾा वॾा रईस ऐं सरदार पकड़े उन्हनि खे क़तल कंदुसि। उन जूं अखियूं कढंदुसि, उन्हनि जा कन कटींदुसि, उन्हनि जो नक वढींदुसि, उन्हनि जा चप चीरींदुसि, सीना चीरींदो मान। चाचा मुंहिंजा मज़लूम चाचा, इहो ॾुख हो। हालांकि रहमत वारो नबी आहे पर इहो ॾुख जो अंदाज़। रब ॾिठो त मुंहिंजे महबूब खे पंहिंजो चाचो ॾाढो प्यारो। अल्लाह फरमायो जिब्रील जी रब्बे जलील वञ कुरान खणी मुंहिंजे मुहम्मद ॾे वञी कुरान ॿुधाएसि त मुंहिंजो मुहम्मद ठरी पवे। जिब्रील कुरान खणी
पाक नबी इमामुल अंबिया सय्यदुल अंबिया सरताजुल अंबिया सदको वजास सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजूर पुरनूर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांजे चाचे जे लाश जे मथा बीठ अखिन मां पानी पयो वगे जिब्रील कुरान खणी आयो इया गाल कुरान में लिखियल नौरंगवा जे मदरसे में कुरान बुधन वारो मुसलमानो अवा डाडा सुभान अल्लाह चो तो मां अल्लाह जो कुरान पढ़ा फरमाई तवा इन आक़बतुम फ़आक़िबू बिमिस्ल मा उक़िबतुम बिही वलइन सबरतुम लहुव खैरुल लिस्साबिरीन वस्बिर 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 वमा सबरुका इल्ला बिल्लाह वला तहज़न अलैहिम वला तकु फ़ी ज़ैक़िम यमकुरून अल्लाह फरमाए मुझा जानी ओ मुझा दिलबर ओ मुझा महबूब हिक जे एवज़ में 70 के कोण जी इजाजत न मिलंदई जेतिरो ईज़ा ॾिनो तने ओ मुझा महबूब ओतिरो ईज़ा ॾियोन कन कटिया तने कन कटियोन नको कटियो तने नको कटियोन हिकु मारियो तने हिकु मारियोन पर मां अल्लाह दो चवाए मुझा जानी वस्बिर सब्र कर छो तवा मां सब्र कैला बिल्लाह वला तहज़न अलैहिम ओ मुझा जानी सब्र अल्लाह जे तरफ खां हूंदो अल्लाह अल्लाह ओ कल्बे वारो मुसलमानो जरे मदीने जे मीर दे कुरान लगी आयो मोहम्मद जा कम लगी विया दुख लगी मदीने जे मीर सब्र करे देखारियो आ ॾाढा नथा चओ मोहब्बत सां चओ मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया जो चाचो हमज़ो पयो हो हुजूर जी पुफी पई अचे हथ में कफन साईं जो ॾिठो पंहिंजे पुफाट खे जो वञो अमड़ खे जल पंहिंजी औरत मता दाड़ गोड़ा करे मता वावेला करे मता भाउ जे जुदाई में औरत नरम दिल मदीने जे मीर जो पुफाट वयो वञी अमड़ खे चईं ओ अम्मी उसबुत बीर धिको ॾिनई हटी वञ मुंहिंजे रस्ते रोक न कर चवे जो अम्मा मां नथो चवां मुंहिंजो मिठड़ो मोहम्मद सदको वञास चवई पियो आर्डर अची वियो बीर उते जो ब्रेक लगी चवे थी मुंहिंजा बचड़ा ख़बरा त छो तो रोके समझन अदा मुंहिंजा पुट ॻाल्हि ॿुध छो पियो रोके औरत मता दाल घोड़ा करे मता वावेला करे मता दाऊ करे मता पार कढे ना मुझा पुट मां मुसलमान आया पुट मां के खबर पई मुझो भा मजलूम शहीद थियो ज़ालिमन जे लाश जो मुसल्लो बनायो अखियूं कढियो कन कढियो नको वढियो मां पंहिंजे मजलूम भा जे लाइ कफन खणी आई आया मुझे भा के पाया पारायो पुट मां मुसलमान आया मां वटि अल्लाह जो कुरान भी आहे मूं वटि सदको वञा सुनिचे मोहम्मद जो फरमान भी आहे रब जो कुरान औरत भी चवे रब कुरान में सा फरमायो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन ईमान वारन सां पियो ॻाल्हाए चवणो ईमान वारा वठंदा बेईमान न अल्लाह जो चवणो केरु वठंदा ॻाल्हायो ईमान वारो सॾे हुजूर जे उम्मत सां ॻाल्हाए ईमान वारो ओ ईमान वारो
चवणो ईमान वारा वठंदा ॾेती ॾेती ईमानदारनि सां वापार वड़ो मुंहिंजो ईमानदारनि सां अल्लाह फरमाए ईमान वारो तकलीफ़ूं अची वञनि मुसीबतूं अची वञनि छो त ईमान वारनि जे मथां इम्तिहान ईंदा अहसिबन नासु अन युतरकू अन यक़ूलू आमन्ना वहुम ला युफ्तनून बीजाते अम हसिबतुम अन तदखुलुल जन्नह वलम्मा यातिकुम मसलुल लज़ीना खलौ मिन क़ब्लिकुम मस्सतहुमुल बासा वद्दर्रा वज़ुलज़िलू हत्ता यक़ूलर रसूल वल्लज़ीना आमनू मअहु मता नस्रुल्लाह अला इन्न नस्रल्लाहि करीब असां आज़माईंदासे इम्तिहान ईंदो वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जूअ वनक़सिम मिनल अमवाल वल अंफुसि वस्समरात आज़माईंदासे कॾहिं बुख ॾींदासे कॾहिं खौफ ॾींदासे कॾहिं औलाद वेंदी कॾहिं पुट वेंदो कॾहिं अबो वेंदो कॾहिं माल ख़त्म थींदो कॾहिं औलाद जुदा थींदी आज़माईंदासे रब तो फरमाए आज़माइशूं अचनि वञ मुसीबतूं अचनि ऐं रब तो फरमाए बक मक जो साईं केड़ फरमाए त नमाज़ भी पढ़जो सब्र भी कजो छो त मां अल्लाह जी मदद साबिरनि सां गॾु आहियां करबला जे मैदान में मुझे मौला हुसैन सब्र कयो सुभान अल्लाह पिटको कुटको कर जायज हुजे हां साईं करना अचो मुझे चाचे जी अज़ादारी क्यों भरो सुलम हो ना हको हो शहादत मिली शहीद क्यों पर लाश जी बेहुरमती क्यों ऐ मदीने जे मीर केलो सब्र क्यों अचो ये केरो करे न जागीरानी कन न चांडिया कन न मक्सी कन मस्जिद मामो जो साईं नमाज पढ़ी निकतो एकड़ो मानो आयो बुट लग सामो भी चवे तो साईं अल्लाह जे नाले ते माफ कर केरा बुट लगी भई असहाबा भी साईं माफ कर माफी दे पान फरमायो केर साईं माफी मिले साईं मां के तुझे दीन में दाखिला मिले साईं तुझे दीन में दाखिला मिलंदी या न जन्नत मिलंदी या न साईं मां आयो आया कुरान सजी दुनिया में मोहम्मद तुझी रहमत जा होका पियो दे ऐलान पियो करे फरमाइंदा वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन देखो डाढा सुभान अल्लाह चवंदो मदीने ॾींदो अल्लाह सभिनी खे मक्को मदीनो घुमाए ऊद जबल ॾिसियो जाते मुंहिंजे साईं जे चाचे जो लाश पियो अल्लाह अल्लाह हुज़ूर फरमायो केर साईं मूंखे माफ़ी मिले अञा जो ॾिठो पुट खुली नबी साईं जे चाचे जो कातिल वसी साहब ने तलवारूं कढियूं ओ ज़ालिमन हुज़ूर जे चाचे जी बेहुरमती करे भॻो हलियो वए अॼु हथ आयो न छॾींदासीं वाह मुझा साईं वाह रहमत वाला नबी वाह हमदर्द नबी वाह वफादार नबी वाह साबिरीन नबी खुदा जी ज़ात जो कसम रब तो फरमाए मुझा नबी साबिर हन व इस्माईल व इदरीस व ज़ल किफ़ल कुल्लु मिन साबिरीन मुझो इस्माईल भी साबिर मुझो इदरीस भी साबिर मुझो ज़ल किफ़ल भी साबिर मुझो याकूब भी साबिर मुझो यूसुफ भी साबिर मुझो अयूब नबी भी साबिर 18 साल बीमारी में बिड़कन तो कुछ आओ इन्ना वजदना हो साबिरा रब तो फरमाए सब साबिर कुल्लु मिन साबिरीन रब तो फरमाए मुझा जानी सारा नबी साबिर हन साबिर पर यार गाल बुधो सब नबी साबिर ने पर मोहम्मद सदको वजा से सबनी साबिर जो सरदार साहब ने चली ना दे जालिमा हुजूर फरमान ना वीरो ता जो मसलो ना है मां मोहम्मद जो मसलो आ केरो करे चाचे जो कातिल आयो आसामो
तॾहिं त अल्लाह वारे चयो आहे त मुंहिंजे मोहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु केरु थींदो न मुझे मोहम्मद मुरसल जे मट दुनिया में ॿियो थींदो केरु अर्श बि जंहिंजा पेर चुमिया आहिनि अहिड़े पिरीअ सां पुॼंदो केरु सदको वञाए मदीने वारा साईं है साबरी नबी अल्लाह हुजूर फरमायो एडे अबशी मोहम्मद मुस्तफा तुझो कलमो भी कबूल कंदो मोहम्मद मुस्तफा पंहिंजे चाचे जो खून भी माफ कंदो वशी खे मोहम्मद मुस्तफा पंहिंजे चाचे जो खून माफ करे मोहम्मद तोखे जन्नत जी टिकट ॾेई छॾींदो ये हुजे हां इमाम हुसैन शहीद आ तहां तदा क्या अजो के दिहाड़े ते मुझे सोने हुसैन की पानी न मिलियो तहां मिल्क रोज़दा पियो ताए वाह जी यकजहती कया वाह जो तहां हुसैन सां मलायो हक त इहो हो त करबला वारे जवान खे अजो के ॾींहं ते पानी न मिलियो हो तहां ढुक भी न पियो हां पोइ सम्झो त तहां आशिक हो पोइ सम्झो त तहां आशिक हो तो होड़े पानी न मिलो इतने मिल्क रोज़ पियो या टोका थो करे या चथरा थो करे इमामन ते हक त इहो अरे अवेस करनी मदीने जे मीर मिठे मोहम्मद करीम जो सहाबी नाहे कलमो पढ़ियो तई हुजूर जे ज़माने में जैसे मुझे अम्मड़ बीमार आ हाने हुक्म कियो तो मां अचा या अम्मा जी खिदमत किया पान फरमाए अवेस तू मां जी खिदमत कर तो जो कलमो मां मोहम्मद कबूल करे छे खबर पे तो ओद जे मैदान में मुझे साईं जो दंद मुबारक शहीद हिकु कॾहिं चई अलाए इहो अलाए वरी ॿियो कॾहिं चई इहो अलाए टियों सॼी ॿटी कॾहिं इन खे चइबो आहे इश्क तहां बि हिकु माण्हू हणी पाण खे काट मारे छॾियो पर हिन वरी ॿिया पैदा थींदा तव्हांजा आहियो अहिड़ा जवान जा पुट न तहां चतुरुदा कयो हुसैन वारो प्रोग्राम इहो नाहे जेकॾहिं कंहिंजे अॼु साईं इमाम हुसैन पहिरीं तारीख़ मदीने खां निकितो काई तारीख़ 7 पहुतो 8 पाणी बंद 9 पाणी बंद 10 बंद 10 जे शाम ते जुमे जे ॾींहुं हिन टाइम ते शहादत हुसैन शहीद थियो तहां खट ऊंधी कई खीरो हराम कयो भंग हलाल कई चरसो हलाल कयो वञो न ये सबील जे अंदर जेके चौधारी ये कना तू नहीं वेठा न अंदर वॾो कम छापो त हणो ॾिसो त सही न वुज़ू आहे न तरो धोतल आहे न बूथ धोतल आहे न दंदन ॾिनल आहे पलीती हालत में त मुझे मुर्शिद पाक अली जो नालो दा वठो मां चंदो हां वाह तो मुश्के अंबर सां धोई मुझे मुर्शिद अली जो नालो वठो घटा अली अया मथे अली पाक सैन फातिमा पाक हसन हुसैन पाक पाक जा नाला पाक थी अॼु शाम खट बि सिधी थींदी खीर भी पींदा हिननि जी दिल जी उम्मीद पूरी थी इमाम शहीद थी हक त इहो हो अॼो ॾींहं ते शहीद थिया 11 12 13 3 ॾींहं तॾो पोइ कयो अॻे कीअं हक त इहो त पोइ कयो न या सॼी इस्लाम सां दुश्मनी या सॼी इस्लाम सां धोखेबाज़ी आहे इहो मुसलमाननि खे ख़राब कयो थो वञे इस्लाम सब्र सेखारियो तव्हां मातम पिया कयो काथे मातम आहे कंहिं कयो आहे हुसैन साईं शहीद थियो त हुनजो पुट इमाम ज़ैनुल आबिदीन हुयो उन मातम कयो इमाम ज़ैनुल आबिदीन जो पुट इमाम बाकर उन कयो इमाम बाकर जो पुट इमाम जाफर सादिक रहमतुल्लाह अलैहि उन्हनि कयो अली जे पुटनि न कयो उन्हनि तॾा न कया उन्हनि पेड़ न कढिया तव्हां जो 15वीं सदी वारा एॾा आशिक़ आहियो पर हिननि कम पाण कयो आहे तंहिंजे करे पंहिंजो कफ़ारो वॾनि जो था अदा कनि हिकिड़े सीए खे मां चयो था मातम छो था कयो जाइदा चई न उन्हनि जो मौलवी चई न मां चयो छो था कयो चई असांजे वॾनि खां ग़लती थी वई आहे तंहिंजे करे पंहिंजे वॾनि जो पिटण था पिटियूं हा मूंखे अलाह ईअं चई मस्जिद में वेठो आहे ईअं चई त असां पंहिंजे वॾनि जो पिटण था पिटियूं त हुन खां ग़लती थी वई हाणे हुननि जो कफ़ारो था नाहे जायज़ बाबा मातम हुजे हाल त वॾे में
वड्डो दुख ऐं ग़म जो ॾींहुं नौरंगवा वारो सूमर जो ख़ुशीअ जो बि आहे ग़म जो पाक नबी इमामुल अंबिया सय्यदुल अंबिया सरताजुल अंबिया 12 रबियुल अव्वल सूमर जे ॾींहुं दुनिया मां बुरखो पिया मटाइनि तिरमिज़ी शरीफ जी रिवायत आहे त मुंहिंजे साईं खे 29 तारीख़ सफ़र ते बुखार थियो 13 ॾींहं बुखार अम्मी आशा जे हुजरे में आया मौलाना ग़ज़ाली रहमहुल्लाह लिखियो हुजूर फरमायो आखिरी ॾींहुं आहे हुजूर फरमायो रानी आशा जी मुंहिंजा आंख आशा मां ॾंदण ॼमा आशा खे चयो आशा मां गुस्ल कंदुमि पाणी गरम कर अल्लाह अम्मा फरमादी मां पाणी गरम कयो एतिरे में मुंहिंजो नंढड़ो भाउ आयो जंहिंजो नालो अब्दुर्रहमान हुयो उनजे हथ में ॾंदण हुयो हुजूर इशारो ॾिनो आशा मां ॾंदण लॻाईंदुसि अम्मा फरमाए थी ॾंदण वठी करे आका सईं खे ॾिनुम पाण फरमायूं आशा हाणे त असां चबाड़े कोन सघंदासीं चबाड़े ॾे अम्मी आशा तय्यबा ताहिर मुतहर मरियम इस्लाम उम्मुल मोमिनीन फरमाए थी मां ॾंदण चबाड़े सफ़ा नरम कयो धोअण पी वञा मुंहिंजे साईं फरमायो ओ मुंहिंजी राणी आशा जी मुंहिंजा आशा कर थी वञे साईं मां ॾंदण चबाड़ियो आहे धोई अचां पाण फरमायो न ओ मुंहिंजी राणी धोअण जी ज़रूरत नाहे तुंहिंजो चबाड़ियल मां मोहम्मद लॻाईंदुसि एॾी प्यारी हिकु दफ़े आया आशा जी मुंहिंजा साईं आशा मां पाणी पीअंदुसि अम्मा फरमाए थी मां पाणी भरे साईं खे ॾिनो पाण फरमाई तूं पी साईं तव्हां हुकुम कयो मां भरे पाण फरमायूं न तूं पी अम्मा आशा फरमाए थी मां पीअण शुरू कयो हुजूर फरमायो आशा जी आका सब न पी जाए अधु मुंहिंजे लाइ बि त बचाए जाए सुभान अल्लाह तोखे प्यार करणो आहे पंहिंजी ज़ाल सां कर तोखे मोहब्बत करनी आहे पंहिंजी घरवारीअ सां कर जीअं नबी साईं जी घरवारनि सां मोहब्बत सभु बीवियूं प्यारियूं पर मां आशा वधीक प्यारी पाण फरमायो अम्मी आशा फरमाए थी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मां पानी बचाए ॾिनो पाण फरमायो आशा जी मुंहिंजा ॿुधाए त कहिड़े पासे खां चप रखी पानी पीतो अथई त मां मोहम्मद बि पंहिंजा चप मुबारक उते रखी पानी पिया मां तव्हांखां पुछां थो तव्हां करे साल जी ओभर पीती आहे ॻाल्हायो न था तव्हां करे पंहिंजी घरवारी जी ओभर पीती आहे छो नथा पियो ॾो आहे हदीस पाक में आहे जेको माण्हू ज़ाल सां मानी खाए ईअं गिरो भञी ज़ाल जे वात में विझे ऐं ज़ाल गिरो भञी मुड़ुस जे वात में विझे रब तो फरमाए मलाइका ॾिसो ज़ाल मुड़ुस जी केॾी पाण में मोहब्बत आहे तव्हां नेकियूं लिखो मां रब रहमत जो मींहुं थो वसायो हिन जी त ज़ाल सां पवे ई नथी हिन जी ज़ाल सां जेका पहिरीं राति शादी को मानी खाधऊं वरी हराम आहे जो राति जो रुली 12 बजे तो घर इस्लाम पाण फरमायो मां सा फरमाए थी न मां फातिमा ज़हरा वेठी हुजूर फरमाए समड़े जी मुंहिंजा बब अम्मा फरमाए थी कन्नो खणी करे बाबा साईं जे चपल मुबारक ते रखियो हुजूर फरमायो अम्मड़े जी मुंहिंजा बब अमर ॻाल्हि ॿुध अम्मा मूंखे रब चयो एतिरा साल चओ उमिरि ॾियां 1000 साल चओ 2000 साल चओ अमर मुंहिंजे रूह लबैक कई अथई तुंहिंजो बाबो अनकरीब दुनिया छॾण वारो ओ मुंहिंजी अमड़ मुंहिंजे वफ़ात खां बाद में रोए जाइन अमड़ मुंहिंजे वफ़ात खां बाद में सीने ते धक न हण जाए अम्मा मथे में मिटी न विझ जाए अमड़ पार कॾी न रोए जाए अल्लाह ये जो मुझे साईं फरमायो अम्मा फातिमा साईं जे अखियुनि मुबारकनि मां गोला निकिरी पाण फरमायो ना 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 ओ मुंहिंजी राणी ओ मुंहिंजी न्याणी अमड़ न रो हिन सॼे अहल बैत मां बारियां जन्नत में अम्मा तूं मूंसां मिलंदी दरवाज़ो खड़कियो
फरमाए थी रोई करे चवे थी माण्हुनि जो हाल त ॾिसो बाबा साईं जी तबियत सही न आहे हाणे पिया माण्हू मसला पुछनि साईं फरमायो अमड़े ओ मुंहिंजी न्याणी ये मसलन पुछण वारा न थई बाबा साईं केरु आहे चई जिब्रील आहे उन सां गॾु इज़राइल हाँ मौलाना जी लिखियो दरवाज़ो खुली वियो जिब्रील आयो मतां बि चवे थो ए अल्लाह जा दादला नबी ए अल्लाह जा दादला नबी ओ सोना नबी रब तव्हां खे सलाम थो चवे सुभान अल्लाह अल्लाह तव्हां खे सलाम थो चवे रब मांखे चयो मुंहिंजो महबूब मूं ॾे अचण जे लाइ तयार त मुंहिंजे महबूब जो पाक रूह तय्यब रूह ताहिर रूह अक़दस रूह मां रब करीम जे अॻियां पेश कयो पाण फरमायो जिब्रील लब्बैक या रसूल अल्लाह जिब्रील इहो तुंहिंजो कमु न आहे आओ मुंहिंजा साईं इहो कमु इज़राइल जो आहे मुंहिंजे पोयां लिखियो बीठो रब चयो अथसि ओ इज़राइल मुंहिंजे मुहम्मद करीम खां मोकल वठिजांइ मोकल मिलई त मुंहिंजे महबूब जो रूह मूं ॾे खणी न त पोइ मोटी अचिजांइ अल्लाह अल्लाह वाह शफीक नबी वाह हमदर्द नबी हुजूर फरमायो ए ख़बर साकण में का तकलीफ किसी आलिमन के नहीं दई कुरान जे हाफिज़न के नहीं दई नेक नमाज़न के नहीं दई शहीदन के नहीं दई बाकी गुनाहगारन के त ज़रूर ईंदी वाह गुनाहगारन सां प्यार करण वारा मुंहिंजा साईं सदको वञाए सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजूर फरमायो अचो मां मोहम्मद करीम जो रूह कब्ज़ कर जेके भी मुझे गुनाहगार उम्मत के तकलीफ ॾिनी अॼु मूंखे ॾेई छॾ मुंहिंजे गुनाहगार उम्मत खे न ॾिजाए एॾो प्यार आहे तोसां हुजूर जो एॾो तू नबी साईं खे प्यारो आहे राति जो तुंहिंजे लाइ पियो दुआ घुरे अल्लाह भूलो न बणाए जाए अल्लाह बांदर न बणाए जाए अल्लाह पत्थर जो मींहुं न वसाए जाए अल्लाह बाह जो मींहुं न वसाए जाए अल्लाह ज़मीन के बाध करे अंदर मुझे उम्मत के तबाह न कजाए ये हुजूर जो दुआऊं हन जो बच्चा वेठा हो न त हालत ॾिसो था न हालत ॾिसो था न ये भी क़यामत जे निशान मां निशानिया जो बरसातूं जिंदगी में न पयूं जिंदगी में खुदा जी ज़ात जो कसम एड़ो रात में एडी हवा जो मां पे चवा त या हवा है छतियूं उड़ाई भी ताके खबर आयल है न अले बंदे पिया हु कमरन में एसी में अल्लाह अकबर मुझे अखियुनि मां पानी पी ही न पो मां चयो अल्लाह रहम कर ॾिसां पियो त मदरसे जा वण ॼाण किरिया ॾिसां पियो त छत ॼणो लुॾे थी मुंहिंजी दिलि हले पई एडी बरसात जो रात जो 3:30 बजे आंधूकार थी वियो रब रहम कर एडियूं बरसातूं थधि जे हुजण जे बावजूद भी गर्मी टुटे नथी या क़यामत जी निशानी न आहे त ॿियो छा आहे तबाह थी विया काॾे वयूं सारियूं काॾे वयूं खारकूं काॾे विया फसल ओ दोस्तो रब जी तरफ रुजू थियो सरयाम साहबा के पिया ॻाल्हियूं ॾियो उन्हनि साहबनि खे पिया ॻाल्हायो जेके रसूल करीम सां गॾु जन्नत में भाकुर पाई सुता पिया नबीअ जे रोज़े ते कंहिं कुते जी भौंक न वेंदी कंहिं गॾह जी हींग न वेंदी जेको भौंके त हुनजी भौंक नबीअ जे रोज़े ते न पहुचंदी खुदा जो कसम मिठे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े जे मथां रोज़ 70,000 मलाइका रहमत जो मींहुं खणी करे मोहम्मद जे रोज़े ते नाज़िल था थियनि सियाणा थियो अबू बकर उमर जो मूंखे फिक्र न आहे उते जन्नत में पहुता पंहिंजो कयो पंहिंजे मजलिस में पंहिंजे वातन खे लगाम ॾेई मुंहिंजे मोहम्मद जे सहाबा जी इज़त करियो छो त हिन क़ुरान में अल्लाह सहाबा खे सर्टिफिकेट ॾेई चयो उलाइका हुमुल मुमिनून हक़्क़ा ओ मुंहिंजा मोहम्मद तुंहिंजा शागिर्द पक्का मोमिन अथई ये जेको भंग तो भी वो भी मोमिन कारा कपड़ा पाए भी मोमिन चरस पिए मोमिन
जिना करे मोमिन, शराब पिए मोमिन, व्याज खाए मोमिन, रुश्वत खाए तभी मोमिन, अता मुसलमान मोमिन। हे तहां के नज़रुन में जेके मानू अचन था अब कलमो पढ़ो तो अब मोमिन, अरे बा व्याज खाइंदो अचे मोमिन, अरे बा रुश्वत तो अचे मुसलमान मोमिन, जन्नत में इंदो। अरे भाई भांग जो कूंडो हजम तो ये मिनट में करे दी हमें ट्रे कूंडा तो पिए जैसे मुसलमान मोमिन। अरे भाई काला कपड़ा पाए हाँ पेरा उघाड़ा मथो उगाड़ो पिटको सड़को जैसे मोमिन। ये सब ताके मोमिन था नजर अचन। अफसोस ताके मोमिन न था नजर अचन। अबू बकर उमर न था ताके मोमिन नजर न था अचन। वही जेके मिठी मोहम्मद सां गॾु भाकुर पयूं जन्नत में गॾु सुता पिया ये ताके न था अचन। जो तुझे ईमान में शक आ, मोहम्मद जे सहाबा जे ईमान में अल्लाह जे कुरान बुधाई पक्का। जो बेशक पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रूह मुबारक कब्ज़ थी वयो, वडो दुखो हो, वडो सदमो हो, मुसलमान जे लाइ मामूली ॻाल्हि लगी। बाहि वांगुर बखेर जी वई गल खुदा जो कसम मानू रोंदा रोंदा घरन मां निकरी आया। हिकड़ो त सहाबी पंहिंजे बाग में कम पियो करे, कंहिं चयसि अदा रसूल करीम दुनिया मां दुनिया छॾे वयो। अल्लाह यो आशिक ने के चइबो थई ये थई मदीने जे मीर जा आशिक। अबू बकर भी आशिक, उमर भी आशिक, उस्मान साईं भी आशिक, मुर्शिद अली भी आशिक। अल्लाह अल्लाह बयाबान जंगल में बीठो हो, हुजूर जे जुदाई जो पतो पयो, हथ खणी चवे तो ओ मुझा मौला करीम खे तो अखियूं ॾिनियो हो, तुझे मोहम्मद जे चेहरे जी मां ज़ियारत कंदो हुअमि, वज़ुहा वारो चेहरो ॾिसंदो हुअमि, मां ज़ाग़ल बसर वमा तग़ा वारियूं अखियूं ॾिसंदो हुअसि, वलिसान व शफ़तैन वारा चपड़ा ॾिसंदो हुअसि, वमा रमईत इज़ रमईत वारा हथला वञी मिलाईंदो हुअसि, अलम नशरह लक सदरक वारो सीनो ॾिसंदो हुअमि। अल्लाह तो पंहिंजो नबी पाण ॾे घुरायो, ओ मुंहिंजा मौल हाणे न अखियुनि जी ज़रूरत नाहे, हाणे मां कंहिं ॾे ॾिसंदुमि तंहिंजे करे पंहिंजूं अखियूं मोटाए वठ, मूंखे अखियुनि जी ज़रूरत नाहे। जीअं दुआ घुरियई उते जो जो नाबीनो थी वियो, जो सहाबा जो मदीने सां मीर सां वॾो प्यार हो। बच्चा ॾिनऊं, औलाद ॾिनऊं, घर ॾिनऊं, वक़्तु न ॾिनऊं। हिकिड़ो साहबियन ज़ाल खे थो चवे मां वञा थो मदीने, चई छो थो वञे, चई मुंहिंजो मिठो मोहम्मद मदीने वियो। हलंदो तव्हां? चई असां न हलंदासीं, असांजा मिट माइट हिते। साहबी थो चए न हलंदो त हिते वेठियूं हुजो, मां तन ॿिन्ही खे तलाक ॾिनी, मां वञा थो मिठे मोहम्मद ॾे। बच्चा छॾियऊं, औलाद छॾियऊं, हेॾो अबो, हेॾो अमड़, हेॾो भाइर, हेॾो औलाद, हेॾो मिठो मोहम्मद अल्लाह जो रसूल विच ते बीठो। काॾे वञा? हेॾे वञा या हेॾे वञा? हज़रत जेको आहे सहाबी आहे साद, कलमो पढ़ियो अथई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अम्मा कुराड़िया काफिरानी सद जी अम्मड़ कलमो पढ़ियो अथई, आओ अम्मा पुट नाना कलमो छॾे ॾे। अम्मा मां कलमो न छॾींदुसि, मां थी चवेसि न छॾींदे त मां मानी बि न खाईंदी मां, पाणी बि न पीअंदी मां, बुख हड़ताल न मानी खाधई। हिकु ॾींहुं गुज़री वियो, आयो ॿियो ॾींहुं, सद कलमो पढ़, अम्मा कलमो छॾे ॾे। अम्मा मां कलमो न छॾींदुसि। आयो टियों ॾींहुं, चवे थी सद अॼु टियों ॾींहुं मानी न खाधी त मां कुराड़ी आहियां, मरी वेंदी मां, माण्हू मेणा ॾींदई, मां जो चवणो न वरतई। वारे वांगुरु जे साईं जा आशिक, इनखे चइबो आशिक रसूल। ख़ुदा जी ज़ात जो कसम रोई करे चएसि थो, ओ मुंहिंजी मिठड़ी
जी जला मरे भलो थई तो मानी भी कर भलो थई तो पानी भी पी अम्मा तुझो मुतालबो वडो अम्मा तुझे दी रसूल करीम के छड़े दे ना 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 मुझी अम्मा गाल बुध चवे थी तो मानी न खाइंदो से भलो थई को पर जे न त वो गाल बुध तो जे यो 1000 मायर मरी वजन पर मां मोहम्मद करीम जी गुलामी कलमो न छलीदो मां इने की जे वो आशिक ता आशिको ता हुसैन जा आशिको हुसैन से करबला के मैदान में नमाज न छली ता नमाज पढ़ो था हुसैन से करबला के मैदान में रोजो रखियो ता रखियो हुसैन से करबला के मैदान में सब्र कयो ता वट सब्र आए ता छजा हुसैन हुसैन वो जेको सोने हुसैन जे नक्शे कदम ते हले सहाबा आशिक रसूल हा खुदा जी ज़ात जो कसम हजरत बिलाल ये मस्जिद में आजान पिचे आजान ची बाहर निकतो एकलो यहूदी जो बारा बटे बारा गडो करे चवी तो अड़ी अचो बुधा त बिलाल बांग के दींदो आ बिलाल जा वेचारा पियो कढे बिलाल ॾिसे पियो नबी से फरमाए बिलाल छाहे अखिल मां गोड़ा वरिया तई जी सही यहूदी जा बार मुजा वेचारा था कढन चवंदा बिलाल बांग हिय दींदो आ से मां पाण फरमाए वट 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 पकड़े न वठी भगा हजरत बिलाल पोयो इत्तेफाक सां ऊ छोकरो हथ अची वियो जेको सभिनी खे गॾो करे हजरत बिलाल जा वेचारा कढंदो वठी आ सकेले सही है पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे रहमत जो हथड़ो मथे ते रखियोस पुट ॿुधाए पुट मुंहिंजो बिलाल बांग कीअं ॾींदो डिॼे पाण फरमायूं चो चईं अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर पाण फरमाए थोरो ॾाढा ॾाढा चईं अल्लाहु अकबर थोरो ॾाढा ॾकी अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह पीउ बीठो दिसे पयो पाण फरमाए चो जैसे अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह हय्या अलल सल हय्या अलल सल हय्या अलल फल हय्या अलल फल अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह मदीने जे यहूदी जो पुत्र हो हुजूर जो हाथ मथे दे पाण फरमायो पुत्र वञो अॻिते बिलाल जा वेचारा न कढंदो कर हजरत बिलाल जी बांग यार तोखे याद आओ अग में भी अल्लाह अकबर का शुरू कंदो ला इलाहा इल्लल्लाह ते पूरी कंदो मां बिलाल जी बांग याद कयो पाण फरमायो वञो अगे वेचारा न गॾ जाए चईसि मां न वेंदुसि पाण फरमायो वञो पी भजंदो आयो अबू माज़ूर जी बाबा अच पुट तू मुंहिंजो पुट अल्लाह अल्लाह ओ मुसलमान उम्र नंढड़ी छोकरे जी रोई करे पी के चवे तो बाबा तू मोटी वञ मां तुझो न आया मां मिठे मोहम्मद जो आया वॾो थियो हेॾा वार थियसि कुलंदी चवण वारनि चयो अबू मज़ूर वार त कटा वॾा थी विया अथई त मां इहे न कटाईंदुसि मुंहिंजा असुली वार जी असुली चाहे जॾहिं मां नंढड़ो हो न मां बिलाल जा वेचारा पोइ कढियां पोइ मूंखे पकड़ी बिलाल नबी साईं ॾे वठी आयो पोइ नबी साईं जो हथ मुंहिंजे मथे ते पियो हो मां नबी साईं खे बिलाल जी बांग ॿुधाई पोइ मूंखे साईं चयो वञो मां चयो न वेंदुसि पोइ उन ॾींहं खां वठी इन्हनि वारनि खे मां कॾहिं कैंची न हई आहे मां चवंदो आहियां उन्हनि वारनि खे कीअं कटायां जिन वारनि ते साईं जो हथ मुबारक लॻो आहे आशिक़ खे चइबो आहे इश्क जी दावा करणु सवली आहे यहूदी जो बार जे नबी सां इश्क कयो हजरत अबू बकर एॾो इश्क कयो हुजूर जे जुदाई खां बाद में हजरत अबू बकर सिद्दीक़ जी वफ़ात थी हकीमन ॿुधायो त हिन जो अंदर जेको चेहरो आहे न उहो ईअं तो महसूस थी जीअं का शइ सड़ी वञे न कंहिंजे इश्क में कंहिंजे ॾुख ऐं ग़म में हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे नबी साईं जो एॾो ग़म हो जो हुज़ूर जी जुदाई में हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं जो चेहरो मुबारक ईअं ॼण त ग़म में सड़ी वियो एॾो आशिक़ हो जो हिकु दफ़े घर आयो घर चई ॾियो ख़बर मानी चइसि मानी त ॿार खाई ख़ैर तव्हां असांजी मानी ॿार खाई वञनि त पोइ पाण सम्झो था न आयो नबी साईं जो दरवाज़ो खड़काई पाण फरमायूं केरु चई साईं अबू बकर चओ सुभान अल्लाह
छा गाला चईं तोरो कम पान फरमायो हाने त जुदा थियाऊं घर न वयो आ चईं वयो हुयुमि केड़ो कम थई ॿुधा से मेहरबानी कर थोरो ॿाहिरि त अच आका साईं आए हिय जो दरवाजे का चलो अफरोज वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा वारो चेहरो मुबारक हिय जो बाहर कढियो अल्लाह अल्लाह सैयदना अबू बकर सिद्दीक के हुजूर पुरनूर सदको वञा सल्लल्लाहु अला मुहम्मद फरमायो दे खबर केड़ो कम थे जैसे कम थी वयो पान फरमायो ॿुधाई त न जैसे बस थी वयो अल्लाह अल्लाह हुजूर फरमायो ॿुधा नौरंग वारो सैयदना अबू बकर सिद्दीक चयो ओ मुजा साईं जरे मांखे उन लगंदी है या भुख लगंदी है न पानी मिलंदी है न पानी मिलंदो सोहणा तुझे चेहरे के ॾिसंदो आ मां अबू बकर जी उन भी लही वेंदी आ त भुख भी लही वेंदी आ अन्नज़रु इला वजह रसूलिल्लाह अखियूं मुंहिंजूं हुजनि चेहरो सोना तो मोहम्मद जो हुजे ये आशिक़ हा इन्हनि आशिक़नि खे पियो ॻाल्हाई इन्हनि आशिक़नि खे पियो जिन नबी साईं जे मथां पंहिंजो माल कुर्बान करे छॾियो 11 कपिड़े जा दुकान हा हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे नबी साईं जे मथां घोरे छॾियो नबी साईं दुनिया छॾे विया आयो नबी साईं निड़ ते चुमी ॾिठी तिब तो हय्या मय्यता तुझी जिंदगी भी पाक आ तुझी जुदाई भी पाक हज़रत उमर जो खबरदार मता को चे मोहम्मद फौत जो तो मुंडी लई हज़रत उस्मान जी ज़बान के तालो सोहणो अली शेर जली हक जो वली हैदर शेर बबर फातिह खैबर असदुल्लाह करमल्लाह वजह मदीने जे मीर मिठड़े मोहम्मद करीम जो बिरादर हसन हुसैन जो बाबू फातिमा जो घोट रोई करे हुजूर जे नड़ मुबारक ते चुमी ॾेई चवे थो तिब तो हय्याऊं मय्यत मुझा जानी तुझी जिंदगी भी पाक तुझी जुदाई भी पाक अल्लाह अल्लाह ओ मुझा दिलबर तुझी जुदाई मां अली के झोरे विधो सोना सोना जे तू सब्र दी तरकीर न करे हा अज अली तुझे जुदाई में रोई रोई अखि जो पानी खत्म करे छड़े हा पर सोना नजर तो कया था हमेशा तो दर्ज सब्र जो दिनो सबक सब्र जो दिनो सब्र से खरी मां अली अड सब्र का सवाब कुछ ना गे चौथ मदीने जे मीर जे जुदाई में सहाबा सब्र कयो अली जे शहादत इमाम हसन सब्र कयो हसन जे शहादत इमाम हुसैन सब्र कयो सोने हुसैन जी शहादत करबला जे रेगज़ार जमीन इमाम अली अकबर हर साल जो जवान हुसैन जो पुत्र शान महीने जो शहजादो अली असगर ये सामो अखिन यादो साल मन थी रहिया पानी बंद कयो ये सामो कुटा वियो खुदा जी सा जो कसम बहादुर जो पुत्र बहादुर इमाम अली अकबर हू बहु मदीने जे मीर वांगुरु हुयो अल्लाह अल्लाह खुदा जी सा जो कसम हुसैन साईं जे अॻियां शहीद थियो केड़ो हुसैन जेतो जिसने सब कुछ कुर्बान किया वो हुसैन जो जवान बेटे के मैयत पे न रोया वो हुसैन करबला जे मैदान में हुसैन साईं सुबह जी नमाज पढ़ी कुरान जी तिलावत करे पांजी भेण के चे तो अदी ज़ैनब मां तलवार खणी करे वञा तो करबला जे ज़मीन ते वञा तो मैदान में अदी या उख्ती इसबिरी या उख्ती इसबिरी ए मुझी भेण सब्र कजाए मुझे वफात का बाद शहादत का बाद में रो जाए न मातम न कजाए सीना के धक न हण जाए मुंह में मिट्टी न वे जाए शुदनान मोहम्मद जो फरमाना मन ज़रबल खुदूद वशक्कल जियूब वदआ बिदअवल जाहिलिया मदीने जे मीर फरमायो जेको मुसीबत वक्त में पांजे मुंह ते चंबा हणे पांजे सीने के धक हणे पांजी गिरबान के फरमा फाड़े रड़ियूं करे जाहिलन वांगुर रधाड़ घोड़ा वावे ना करे पान फले समिन्ना मुजी माना है जो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नवासे हुसैन ए उन जी भेण बीबी ज़ैनब खुदा
जो कसम सब्र कयो चो चो त अहिड़ी औरत जो न्याणियूं हुयूं जेका अम्मा फातिमा पर्देदार औरत हुई। अल्लामा शहीद खालिद महमूद शहीद थी वियो। तव्हां आया हूंदव उनजे घर मां तव्हांखे रोज राड़ो ॿुधण में न आयो हो। मां तो चवां जेकॾहिं मूंखे को बेदर्दी सां क़तल करे त मुंहिंजी ज़ाल बि पट ते निकिरी करे ईअं रड़ियूं न कंदी। हज़ार हा अब्दुल जब्बार उनजा बच्चा ॿार किरोड़ हा ईअं माण्हू मां मौला हुसैन जी जुती वारी का दज़ लॻे न उनजे मथां मां घोरे छॾी। उनजी औलाद ईअं रड़ियूं कंदी बेसब्री कंदी अकुला। अल्लाहु अकबर। सोनो हुसैन करबो बला जे रेगज़ार ज़मीन ते चो कुरान पढ़े। छा पढ़े छा पढ़े एरे कुरान आहे काए त ॿुधंदव नोहा मातम ये पिटल हन बीबी ज़ैनब। बीबी ज़ैनब चवे थी मौला माण्हू चवंदा आहिनि दादा इमामनि खे ॾाढ़ी वारनि शहीद कयो हो, इमामनि खे पटके वारनि मारियो हो, इमामनि खे हाफ़िज़नि मारियो हो। मञा थो 5 मिंटनि लाइ मञा थो हुया हाफ़िज़ हुया ॾाढ़ी बि हुयनि यज़ीद जी ॾाढ़ी दुन ते मञा थो सभु ॾाढ़ी वारा हा पटके वारा हा अलीअ सां मोहबत करण वारा हा। अली शियाने अली टोलो हो। हुसैन खे चऊं अचो 18,000 ख़त लिखियूं तारीख़ कुरान सचो आहे न करण था। तव्हां शियनि खां पुछो त करबला जी तारीख़ कंहिं लिखी? मुसलमान लिखी? न न न करबला 62 हिजरीअ में वाक़ियो थियो। करबला वारा 62 हिजरीअ में इहो वाक़ियो थियो आहे। उन खां पोइ हिकु यहूदीअ जे घर में ॿार ॼाओ आहे। उनजी उमिरि 50 साल खां पोइ उहो ॿार ॼाओ आहे। वरी पोइ उनजी उमिरि 100 साल 50 साल थी आहे। उन खां पोइ वियो आहे हुन खां पुछई 100 साल खां बाद 50 साल 150 साल खां पोइ हुतों उन यहूदीअ लिखी तारीख़ परवनि खां हिननि खां हुननि खां लिखी ऐं जेको लिखी अथई हा उन जे तारीख़ ते तव्हांखे यकीन आहे तव्हांखे अल्लाह जे क़ुरान ते यकीन कोन्हे। बीबी ज़ैनब चंद मौला हिन यज़ीद सां वफ़ादारी करे हुसैन सां ग़दारी कई अथऊं। मां न्याणी आहियां अलीअ जी न्याणी आहियां हुसैन जी भेण। अल्लाह मां दुआ थी कयां हिननि खां नाने मोहम्मद वारो रोज़ो खस चो बीबीअ जी दुआ क़बूल थी वई न्याणीअ जी चो रोज़ो खसजी न वेंदा आहिनि रोज़े ते। ॿिए नंबर में चवंदी आहे मौला हिननि खां नाने मोहम्मद वारी मस्जिद बि खस। मस्जिद जे जाइ ते मकान मदीने जे जाइ ते ईरान हेॾे वेंदा लाहूत वेंदा मदीने न वेंदा। मस्जिद जा ते मकान खोलियो अथनि ऐं क़ुरान जी जाइ ते ओसारा ऐं दोहीड़ा क़ुरान जी आयत नबी से फरमायो अल क़ुरान मा अली जाले क़ुरान मुझो अली ओॾे अली क़ुरान सां क़ुरान अली सां। सोनो हुसैन क़ुरान जो हाफ़िज़ हो। बचपन में अम्मा लोली ॾींदी त बि क़ुरान पढ़ंदी हुई। हिक हथ सां पींगो लोॾे ॿिए हथ सां हसन हुसैन जे पींगे खे लोॾींदी हुई ॿिए हथ सां चंड पीअंदी हुई। घर जो अन्न अल्लाह ज़बान ते क़ुरान जारी ओ मुसलमानो हेॾा अन्न पीसजी पूरो थींदो हो ओड़ो जन्नत जे जवान जा सरदार निंड पूरी करे उथंदा हा त मां फातिमा जे ज़बान ते 87 पारा मंज़िल क़ुरान जी पूरी थींदी। जंहिंजी लोली क़ुरान जंहिंजी ॿोली क़ुरान नबी से फरमाया क़ुरान मां अली जाले क़ुरान अली ओॾहिया क़ुरान अलीअ सां अली क़ुरान सां। ख़ुदा जो कसम अॼु जंहिं वटि क़ुरान आहे चओ अली उन्हनि वटि। तव्हांखे ओसारा मुबारक तव्हांखे मातम मुबारक तव्हांखे रोअण पिटण मुबारक असांखे हुसैन वारो सब्र मुबारक। सईद अता शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह तक़रीर पियो करे वो हिकिड़े माण्हू उथी चयसि शाह साहब जॾहिं इमाम हुसैन करबला जे मैदान में शहीद पियो थियो हुनजा बच्चा शहीद पिया थियनि त अल्लाह काॾे वियो?
सईदत आयशा बुखारी चेस ता अल्लाह मथो ॾिसे चओ न हिन इमाम पिया मरन शहीद थियन अल्लाह ॾिसे पियो छा पियो करे अल्लाह तोर पियो करे छा पियो तोरे जे रब तराज़ी खणी तोरियो हेॾो हुसैन जो सब्र पियो तोरे होॾो इब्न ज़ियाद यज़ीद जा ज़ुल्म पियो तोरे चइबो वधी केर वियो चई ॾिठोसीं त हुननि बि ज़ुल्म हणी हंध कयो मासूम बच्चा कोठऊं अली अकबर कोठऊं घोट कासिम कोठऊं सहाबा जेके सोणे हुसैन जो भाउ अबू बकर बिन अली कोठऊं उमर बिन अली कोठऊं उस्मान बिन हसन कोठऊं हाय हेॾो अल्लाह हुसैन जो सब्र ॾिठो रब तोर कई हुननि जा ज़ुल्म वॾा हा पर हुसैन जो सब्र उन्हनि खे मारे हुसैन साबिरीन अल्लाह सब्र जी तलकीन कई आहे अॼु वाइदो कयो इंशाअल्लाह हूं हुसैन वारो सब्र कंदासीं असांजो सब्र तव्हांजो दीन इस्लाम 10 ॾींहंनि वारो आहे तव्हांजो दीन इस्लाम 10 ॾींहंनि वारो आहे न 10 ॾींहंनि में तव्हां मुस्लमान थींदा 10 ॾींहं भाई 11 महीना 20 ॾींहं काॾे वेंदा तव्हांजो वास्तो न आहे इस्लाम में छड़ो पिटको इस्लाम में छड़ो धाड़ घोड़ा आहे बुज़दिल थी न इमाम बुज़दिल हा जो रोणो हिरणियूं न जो बहादुर हा जो अली जा पुट बहादुर हा शेर जा पुट भी जो शेर थींदा आहिनि तव्हां पाण चवंदा साईं असां हिसाब न कयो असांजा 10 ॾींहं वाकई तव्हां 10 ॾींहंनि वारा हो उलमा हक़ उलमा देवबंद आहे सॼे साल वारा 10 ॾींहं भी असां पिया जलसा कयूं क़ुरान पढ़ूं हुसैन जो सब्र ॿुधायूं अॼु वाइदो कयो इंशाअल्लाह सब्र कंदासीं अॼु वाइदो कयो त हुसैन जे तरीक़े ते हलंदासीं अॼु वाइदो कयोसीं हक़ जे आलिमनि सां साथ ॾींदासीं करबला जे मैदान में मुंहिंजो मौला हुसैन दर्स ॾेई वियो मरंदे मरी वञो गैरुल्लाह जो सजदो न कजो मरंदे मरी वञो रब जी निमाज़ न छॾिजो मरंदे मरी वञो ज़ालिमनि जी बैत क़बूल न कजो इहो ई प्रोग्राम खणी हे जमीयत उलमा इस्लाम जा हक़ जा आलिम हिन मैदान में लथा आहिनि रब खां सवा ॿिए जो सजदो न कंदासीं न झंडे जो न कंडे जो न घोड़े जो सजदो हिकु रब जो ऐं ज़ालिमनि जी बैत बि क़बूल न कंदासीं रब जी निमाज़ बि न छॾींदासीं उलमा सां गॾिजी हिन मुल्क में आदिला निज़ाम मुस्तफ़ा क़ाइम कंदासीं इंशाअल्लाह ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात बाक़ी असर जी निमाज़ टाइम आहे पौणा तक़रीबन 7 थियण वारा आहिनि 6:30 सवाए 7 सिजदो लहे अल्लाह ताला तव्हांखे वेहणो क़बूल फरमाए रब तबारक व तआला तव्हांखे बरकत करे सहाबा आल बैतनि सां मोहब्बत कयो असांजी हिकु सहाबा ॿी अहल बैत हिकिड़ो सहाबा जे दामन में हथ आहे ॿियो आल बैत जे दामन में हथ आहे असांखे यकीन आहे त हुननि जी मोहब्बत हुननि जी ग़ुलामी असांखे जन्नत में वठी हलंदी रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम या अल्लाह या रहमान या रहीम या हय या क़य्यूम या अल्लाह सभिनी जा गुनाह माफ़ फरमा या अल्लाह सॼो कमियूं कोताहियूं माफ़ फरमा या अल्लाह असांखे सहाबा अहल बैतनि इमामनि सां मोहब्बत नसीब फरमा या अल्लाह मदरसे जी हिफ़ाज़त फरमा साईं हाफ़िज़ उज़ैर गुल जागीरनी साहब दामत बरकातुहुल आलिम जो महिनत क़बूल फरमा हिन इलाइक़े में तौहीद जो या अल्लाह हिन इलाइक़े खे तौहीद जो गढ़ बणा या अल्लाह असां मुसलमाननि खे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साहब सां सॼी मोहब्बत नसीब फरमा असांजे मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा सुवाली सिंध जी हिफ़ाज़त फरमा या अल्लाह ज़ालिमनि जे ज़ुल्म खां बचा या अल्लाह पंहिंजे कावड़ खां असांखे बचा या अल्लाह पंहिंजो रहम असांखे नसीब फरमा करीम अल्लाह तूं असांजे गुनाहनि खे न ॾिस या अल्लाह तूं पंहिंजे रहम ऐं करम खे ॾिस असांजूं कमियूं कोताहियूं माफ़ फरमा असां तुंहिंजा ग़ुलाम तूं असांजो आका मुहम्मद तुंहिंजो हबीब शैतान तुंहिंजो दुश्मन आका जेकॾहिं ग़ुलामनि खे नाकामु कंदे त तुंहिंजो दुश्मन शैतान ख़ुशि थींदो तुंहिंजो महबूब ॾुखारो थींदो तंहिंजे करे हिन ग़ुलामनि खे कामयाबु करे पंहिंजे दुश्मन खे मायूस करे पंहिंजे हबीब मुहम्मद खे राज़ी कर सल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़ी मुहम्मद व आलिहि व सल्लम ला इलाहा